ब्रेकिंग न्यूज़ ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ सभा सां शेयर कयूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। अवां नाज़िन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। नाज़िन अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। अवां खे नाज़िन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। नाज़िन अवां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे। सदर जी सही खां पोइ क़ौमी असेंबली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। गेज़ेट नोटिफिकेशन खां पोइ 26 तरमीम आइन जो हिसो बणिजी वई आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां खे ॾींदा हलूं। सदर आसिफ अली ज़रदारी 26 आईनी तरमीम ते सही करे छॾी आहे।